अस्सलाम वालेकुम, मां आहियां सुनहरा ज़ाहिर ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। असांजो अॼु जो टॉपिक आहे एनर्जी। एनर्जी इज़ द एबिलिटी टू डू वर्क। कंहिं बि कमु करण जी क़ाबिलियत खे असां एनर्जी चवंदा आहियूं। एनर्जी आइस खे फ्रीज़र में फ्रीज़ करण में मदद कंदी आहे, गाॾियुनि खे रोड्स ते हलण में मदद कंदी आहे, असांजे खाधनि खे पचाइण खां वठी असांजी बॉडीज़ खे ग्रो करण में एनर्जी हेल्प कंदी आहे। एनर्जी जा केतिरा ई मुख़्तलिफ़ फॉर्म्स थी सघनि था, जीअं लाइट एनर्जी, हीट एनर्जी एंड केमिकल एनर्जी वग़ैरह वग़ैरह। असां एनर्जी जे सभिनी फॉर्म्स खे 2 कैटेगरीज़ में विरहाए सघूं था, जंहिंमां पहिरियों आहे पोटेंशियल एनर्जी ऐं ॿियो काइनेटिक एनर्जी। नंबर पहिरियों पोटेंशियल एनर्जी। इट इज़ द एनर्जी दैट इज़ स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट। इहा उहा एनर्जी आहे जेका कंहिं बि ऑब्जेक्ट में स्टोर थींदी आहे। इन जो मिसाल अगरि असां हिकिड़ी गुलेल खे खणूं त जॾहिं असां गुलेल जे रबड़ में को पथर विझी उनखे पोइ ते छिकींदा आहियूं त इन में पोटेंशियल एनर्जी स्टोर थींदी आहे, ऐं जॾहिं असां उनखे छॾींदा आहियूं त उहो पथर इलाही परे वञी किरंदो आहे। मतिलबु इन में पोटेंशियल एनर्जी हुई जीअं उन पथर खे परे वञण में हेल्प कई। पोटेंशियल एनर्जी जा केतिरा ई मुख़्तलिफ़ फॉर्म्स थी सघनि था, जीअं केमिकल एनर्जी, ग्रेविटेशनल एनर्जी वग़ैरह वग़ैरह। एंड द सेकंड वन इज़ काइनेटिक एनर्जी। एनर्जी इन अ बॉडी ड्यू टू इट्स मोशन इज़ कॉल्ड काइनेटिक एनर्जी। कंहिं बि जिसामत जी चुरपुर खे असां काइनेटिक एनर्जी चवंदा आहियूं। हीअ पूरी दुनिया मूवमेंट सां भरियल आहे ऐं हर मूविंग ऑब्जेक्ट खे काइनेटिक एनर्जी हूंदी आहे। एतिरे क़दुरु जो हवा खे बि असांजी काइनेटिक एनर्जी हूंदी आहे। काइनेटिक एनर्जी जा केतिरा ई मुख़्तलिफ़ फॉर्म्स थी सघनि था, जीअं हीट एनर्जी, लाइट एनर्जी ऐं साउंड एनर्जी।